दुनिया के मुख़्तलिफ़ मुल्कनि में अल्ताफ़ शेख बेहतरीन तालीमदान ऐं क़ाबिल उस्ताद जी हैसियत सां बि सुञातो वञे थो। दुनिया के समुंडनि ते 15 साल खन मुख़्तलिफ़ क़िस्म के जहाज़ हलाइण बैदि हिन मलेशिया के शहर मलाका में किनारे की नौकरी इख्तियार कई। हिन न फ़क़्त मलाका में नेवल अकेडमी क़ाइमु कई पर 10 साल खन उते जी मेरीन इंजीनियरिंग डिपार्टमेंट जी हेठि थी रहियो। उनखे अलावा पाण 12 सालनि ताईं कराची जी मेरीन अकेडमी जो चीफ पिणु रहियो। अल्ताफ़ शेख जी असां वटि सभ खां वॾी सुञाणप संदन किताब, मज़मून, कहानियूं ऐं कालम लिखंदड़ जी हैसियत सां आहे। अल्ताफ़ शेख दुनिया के उन्हनि कुछ अड़न अदीबनि मां आहे जेके न रुगो लाॻीतो नॉन स्टॉप लिखंदो पियो अचे पर संस किताब मुसलसिल शाह थींदा रहनि था। पाण दुनिया के तमामु घणो पढ़ियो ऐं चाहियो वेंदड़ अदीबनि मां हिकु आहे। जिना अल्ताफ़ शेख जा हैसाईं 79 किताब शाये थी चुका आहिनि जिन जी असां वटि लिस्ट आहे, जिन मां 65 खनि किताब दुनिया जे मुख़्तलिफ़ समुंडनि, शहरनि, ॿेटनि ऐं बंदरगाहनि जा सफ़रनामा आहिनि। संदन किताबनि खे केतिरा ई ॾेही ऐं परॾेही एवॉर्ड ऐं एज़ाज़ मिली चुका आहिनि। 1969 में जॾहिं अल्ताफ़ शेख अञा 25 सालनि जो हुयो त संदन छपियल पहिरें सफ़रनामे मुंहिंजो साहिल मुंहिंजो सागर ते खेसि पाकिस्तान राइटर्स गिल्ड तरफ़ां साल जो बहितरीन किताब जो एवॉर्ड मिलियो। 20 सालनि बाद 1999 में खेनि मलेशिया जो आला एवॉर्ड PJK मिलियो। उन बैदि जापान तरफ़ां खेसि अदबी ख़िदमतनि जो आला एवॉर्ड ॾिनो वियो। ताज़ो हिन साल यानी 2011 में खेसि हुकूमत पाकिस्तान तरफ़ां समुगाए इम्तियाज़ जे सदाक़ती एवॉर्ड सां बि नवाज़ियो वियो आहे। उनखे अलावा ॿिया बि केतिरा ई लाइफ अचीवमेंट एवॉर्ड मिली चुका आहिनि, जहिड़ो सजरो रसाले पारां, डॉक्टर मोहब्बत बुर्डो अकेडमी पारां, सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन पारां, मेमण जमायत पारां ऐं पाकिस्तानी अकेडमी ऑफ लेटर्स तरफ़ां वग़ैरह वग़ैरह। अल्ताफ़ शेख बुनियादी तालीम पंहिंजे शहर में हासिल करण बैदि 1958 में कैडेट कॉलेज पेटौर में दाख़िला वरिती, जिते जे कॉलेज मैगज़ीन जो एडिटर पिणु रहियो ऐं उतां खां लिखण जी आदत अहिड़ी पुख़्ती पियसि जो अॼु ॾींहं ताईं लिखण पढ़ण संदसि उत्तम मशग़ूलो बणिजी वियो आहे। संदसि चवाणी त असुल आदि एडिक्ट थी पियो आहे ऐं हिन खे लिखण पढ़ण खां सवाइ मज़ो ऐं सुख नथो अचे। अॼु संदसि उमिरि जेका 66 साल आहे पर संदसि उमिरि जे गणप खां वधीक संदसि तादाद संदसि शाये थियल किताबनि जो आहे। संदसि कुझु किताब त केतिरा भेरा 20 ऐं 30 पिणु शाये थी चुका आहिनि ऐं इहो सिलसिलो जारी आहे। कराची ऐं सिंध यूनिवर्सिटी में संदन किताबनि खे कोर्स में भी शामिल कयो वियो आहे। अल्ताफ़ शेख विज़िटिंग प्रोफेसर जी हैसियत में न रुगो नेवी के तइलीमी इदारनि में जहाज़ साज़ी ते लेक्चर ॾिए थो पर सिंध यूनिवर्सिटी, बम्बे यूनिवर्सिटी, ओसाका यूनिवर्सिटी में सफ़रनामा बाबति लेक्चर ॾियण पिणु वञे थो। संदसि ताज़ो छपियल किताब दहली दर्शन इंडिया जे हिकु अहिड़े सफ़र ते आहे। ईरान बाबति लिखियल किताब ईरान ॾे उॾाम ऐं उर्दू में ईरान के दिन जो मुहूर्त हज़रत इमाम ख़ुमैनी जे पोटे इमाम हुसैन ख़ुमैनीअ तेहरान शहर जे होटल इनकलाब में कयो। अल्ताफ़ शेख अॼुकल्ह अफ्रीका जो सफ़रनामो मंबासा शीती बादशाह अंबाशाह लिखी रहियो आहे जेको जल्दी छपजण वारो आहे। अच्छा, इन में कोशिशि कई त अल्ताफ़ शेख ते जिन आलमनि लिखियो आहे सिंध जा ऐं परॾे जा आलमनि संदन बारे में लिखियो आहे मुक़दमा ऐं तार पर तमामु वॾी लिस्ट ही इन करे उहो छॾियूं था पर अल्ताफ़ शेख जे लिखियल किताबनि जा नाला तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदो। अनामिका प्यार जी घुट से ॿेड़ियूं रखी बाछसी, समुंड जी साणीअ समुंड जी सीव, बंदर देसां देस पोइ किनारा, जानी त जहाज़ में ॻाल्हियूं त जापान रस, मौज न सहे मकड़ी, बहितरीन सफ़रनामा, ॿारनि जूं आखाणियूं, सिंगापुर खां मलाका ताईं, कोलमपुर कुझु कोह, डुंगी मंझि दरिया जिते जर वहे थो जाल, ॻाल्हियूं आहिनि गच, मकड़ीअ खां मलाका ताईं, अछनि जे मुल्क में असीं कारा, जिते बर्फ़ पए थी जाम, अराउंड दी वर्ल्ड, यूरोप जा ॾींहं, यूरोप जूं रातियूं, हेलेंस्की जी हसीना, मुंहिंजो साहिल मुंहिंजो सागर, वायूं वणजारनि जूं, दुनिया आहे गोल, बंदर बाज़ारियूं, से जोभन ॾींहं, ख़बरूं खेड़ा अंजियूं, छाजो देश छाजो वेस, जापान जिन जे जीअ में उताॾे ख़त, सांबा हो समुंड जो, अल्ताफ़ शेख जे नोटबुक तां लंडन ताईं लिफ्ट, टोक्यो जी गेशागढ़, सिंगापुर वींदे वींदे, मास्टर हरियाम जो बैंकाक वञणु, ॾाही झिरकी यादुनि जी इंडलट ऐं जर्मनी टॉयलेट, ओहरिया अमीक ॾे मलीर खां मालमो, कराची खां कोपनहेगन, रुठी आहे कोट खां, रोड टू मदीना, सिंगापुर को सॾु करे, ऑल अबाउट सिंगापुर, भले पार तां भेड़ो, बोतलुनि जो सफ़र, जल परियूं, तेसि ताईं गुड बाय, कराची खां कोकारा, न्यू हाला खां न्यूयॉर्क, बख्शो लिगारे खां बाल्टीमोर, चंड चवां सच, ॾेह
पर डे जो सफ़र हलिवा मलाइशिया, समंदर के दिन, यूरोप के दिन, ईरान के दिन, जापान के दिन। ये उर्दू में किताबन। प्रोवर्ड्स ऑफ फॉरेस्ट इहो अंग्रेज़ी में आहे। मलाइशिया मुझे मन में ही बेट ही किनारा, सूज़ीअ सां प्यार। मलाइशिया 12 सालन बाद, जापान 25 वरियनि बाद, दहलीअ जो दर्शन, पखियुनि जे देश में, ईरान ॾे उॾाम, हली ॾिसजे हिंदुस्तान, मंबासा शीदी बाचा अंबाशा, बम्बई मुझे भाकुर में, मलाइशिया के दिन, कराची से कोपनहेगन, जहाज़ चलाने के दिन, किनारे के दिन। ये 79 किताब हैं जिन मां हिकु ॿिनि खां अलावा सभु हिते नुमाइश लाइ रखियल आहिनि। ऐं अव्हांखे जॾहिं मौक़ो मिले त इहा नुमाइश ज़रूरु ॾिसिजो, साईं जी महिनत। ऐं जीअं कुझु ॾींहं पहिरीं डॉक्टर बलोच साहिब जिन जो प्रोग्राम हो कराची यूनिवर्सिटी वारनि करे, उते जॾहिं अमर जलील साहिब जिन चयो त असां वटि जिन खे तमामु घणो लिखियो आहे, जिन जा तमामु घणा किताब शाइर थिया आहिनि, साईं मिर्ज़ा खलील बेग साहिब मरहूम ऐं डॉक्टर बलोच। उन खां पोइ अल्ताफ़ शेख आहे जंहिं तमामु घणा किताब लिखिया आहिनि, उनजो क़दुरु। हाणे हीअं सिजु लहण वारो असां वक़्फ़ो शुरू कंदासीं। उन खां पहिरीं साईं तकीर खां पहिरीं साईं अल्ताफ़ शेख साहिब जिन बि कुझु तोहफ़ा ॾींदा। मुंहिंजे ख़्याल में असां उहो तोहफ़ा शुरू करे उन खां पोइ बाक़ाइदे साईं अल्ताफ़ शेख साहिब जो लेक्चर शुरू कयूं। साईं इजाज़त आहे। साईं अल्ताफ़ शेख साहिब जिन हिकिड़ियूं 3 पेंटिंग्स आंदियूं आहिनि ऐं हिकिड़ी लुंगी आहे ऐं ॿिया कुझु ॿारनि लाइ तोहफ़ा आहिनि। असांजो सचल ॻोठ जो असां वॾो खणी चइजूं ऐं असां सॻा जो उहिदेदार बि आहे, रोशनदार चेयरमैन बि आहे ऐं हीअ सचल ॻोठ डेवलपमेंट कमेटी जेका आहे उन जो सेक्रेटरी जनरल बि आहे ऐं असांजो नायब नाज़िम बि रहियो आहे हिन ॻोठ जो मुआसिर माण्हू। साईं ताज वासवाणी साहिबु जेको आहे ॻोठ जी नुमाइंदगी तौरु साईं जिन खे गुज़ारिश आहे त साईं अल्ताफ़ शेख साहिब जिन खां लुंगे ॿुधो। हिन पेंटिंग लाइ ॿ लफ़्ज़ चवणु चाहींदुसि त जीअं मुंहिंजो ॻोठु हाल आहे, अहिड़े नमूने सां मलाका में मूं 20 साल गुज़ारिया आहिनि ऐं उते जेको चीफ मिनिस्टर 3 दफ़ा चीफ मिनिस्टर थियो मूं जॾो आहे ऐं मुंहिंजे हुन काफ़ी दोस्ती। हींअर मां लास्ट मंथ वियुसि त उन्हनि हिकिड़ी मस्जिद ठाराई, समुंड जे मथां मस्जिद ठाराई आहे। सो उन सां गॾु मुंहिंजो फ़ोटो कढी उन मूंखे प्रेज़ेंट कई उहा पेंटिंग जेका मां अॼु हिनखे रोशन तारा स्कूल के नाले। यूनिवर्सिटी जो सिंधी शोबे जो चेयरमैन प्रोफेसर डॉक्टर आबिद मज़हर साहिब जिनखे गुज़ारिश आहे त पाण अचे वसूल कंदे में हिकिड़ो हिस्ट्री कराओ, बाद में तव्हांखे मटाए ॾींदासीं। माफ़ कजो, इन पेंटिंग लाइ मां ॿ लफ़्ज़ चवणु चाहियां थो। एक्चुअली सॉरी, ओसाका यूनिवर्सिटी में सिंधी ऐं उर्दू डिपार्टमेंट उन्हनि गुज़र 2 सालनि खां शुरू कयो आहे। सो 3 महीना अॻु में आउं वियुसि जॾहिं जापान, त असांजो जेको एम्बेसडर आहे नूर मोहम्मद जादमानी उमरकोट जो आहे, उते एम्बेसडर आहे जापान जो अॼुकल्ह, तंहिं मूंखे चयो तव्हां हिते रहिया पिया आहियो त महीनो ॾेढ तव्हां उते ओसाका यूनिवर्सिटी में उर्दू ऐं सिंधी जा लेक्चर वठो, क्लासिस वठो। सो आउं उते हुउसि जॾहिं मोटिस पे त उते जे स्टूडेंट्स मूंखे हिकिड़ी जापानी पेंटिंग ॾिनी आहे जेका मां अच्छा। हाणे साईं अल्ताफ़ शेख साहिब जिन ॿारनि लाइ कुझु तोहफ़ा आंदा आहिनि। मैडम फ़हीम के जेका प्रिंसिपल रोशन टेबलोज़ में हिसो वरितो ऐं जिन इम्तिहान में कुझु पोज़ीशन हासिल कयूं उन्हनि खे वठी अचनि, साईं अल्ताफ़ साहिब उन्हनि खे तोहफ़ा ॾियो। सो मुंहिंजे ख़्याल में थेले मां कढंदो वञो जेको जंहिंजो नसीब जेको एक्चुअली फ़ोटनि कढण जो मूंखे शौक़ु नंढपण खां आहे। तव्हां केतिरा सोचींदा हूंदा त ॾाढी वारो हमारा फ़ोटा थो कढे पियो, पर बहरहाल मुंहिंजो शौक़ु आहे। ऐं हिन स्कूल में आउं पहिरीं बि आयो हुउसि हिकिड़ो दफ़ो, ऐं फ़ोटो कढी वियुसि, पर छा हुयो मंझंदि जो टाइम हो, 2 या 2.5 थिया हुआ ऐं ॿारनि सां फ़ोटो कढाया। उनखां पोइ सिंधी यूनिवर्सिटी में फ़ोटो कढाया, त सिंधी यूनिवर्सिटी में फ़ोटो कढाया। उनखां पोइ इंडिया में मुंहिंजो बॉम्बे में, उते बि बॉम्बे यूनिवर्सिटी में सिंधी डिपार्टमेंट में मुंहिंजो लेक्चर हो, उते जे स्टूडेंट्स सां बि फ़ोटो कढाया। उनखां पोइ जॾहिं जापान ऐं मलेशिया में तस्वीरूं ॾेखारियूं
मूंखे 2-3 ॼणनि छोकिरियुनि उते जे जो त असांखे हिकिड़ी शइ ॾिसी हैरत थी त तव्हांजे पाकिस्तान में सिंध यूनिवर्सिटी में सचल ॻोठ में ऐं हिते बॉम्बे यूनिवर्सिटी में सभिनि जा जेके चेहरा आहिनि उदास नज़र पिया अचनि सभु। पोइ मूं फोटा ॾिठा त मूंखे वाक़ई उदास आहिनि। उहे फोटो अञा बि गूगल में आहिनि। तव्हां जेकॾहिं सिंध यूनिवर्सिटी बॉम्बे यूनिवर्सिटी गूगल में विझंदा इमेजिस में त तव्हांखे सभु फोटो नज़र ईंदा। सो हिन भेरे जॾहिं आऊं आयुसि त शाम जो वक़्तु आहे, थोरा चेहरे ते मुर्क बि आहे, रौनक बि आहे, कपिड़ा बि सुठा पियल आहिनि। त इन ई करे मां ज़ोरी ॿारनि सां हिननि सां कढायां पियो फोटो त जीअं उहे हाणे मां डिस्प्ले कंदुसि। छो त मुंहिंजो ज़्यादातर जापान ऐं मलेशिया में ई रहणु थिए थो ऐं जिते मां 20 साल मलेशिया में 10 साल खनि जापान में गुज़ारिया आहिनि। मुंहिंजा ॿार बि उते ई, मुंहिंजी धीअ बि उते ई थी रही 14 साल खां। त उते वरी ॾेखारींदुसि हिन भेरे त हिन भेरे मुंहिंजी उमेद हुनखे पसंदि ईंदा। ये महफ़िल ॾिसण ऐं ॿुधण न सभिनि जी महिरबानी ऐं ॿिया सभु जेके आहिनि महिरबानी। हाणे साईं अल्ताफ़ शेख साहिब जिन खे गुज़ारिश आहे त उहो हींअर ईंदा ऐं अव्हांखे बि गुज़ारिश आहे त प्यार मुहबत सां संदन ख़िताब ॿुधो। साईं अल्ताफ़ शेख साहिब जो एक्चुअली हूँ तो एज अ फॉर्मल वे में तो जनाब सदर या चीफ गेस्ट या कुछ चवणो पवंदो आहे, पर मुझे लाइ तव्हां सभु मान वारा इज़त वारा आहियो। ॾिसां पियो हिते त केतिरा ई एजुकेशनिस्ट आहिनि, साइंटिस्ट आहिनि, मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ ऐं सेकेंडरी बोर्ड ऑफ एजुकेशन जा चेयरमैन सेक्रेटरी आहिनि। उनखां अलावा केतिरा ई मुंहिंजा बुज़ुर्ग अदीब शाइर ऐं जर्नलिस्ट आहिनि। ख़ैर उमिरि में त मूंखां हाणे शमशेर हेतिरी वॾो आहे, पर मुंहिंजे लाइ वेंदे इसाक अंसारी खां वठी नसीर जाज़ या हिदायत बलोच मुंहिंजे नज़र में मुंहिंजा बुज़ुर्ग इन करे आहिनि जो हुननि जूं लिखणियूं मूंखां खणी हुननि मूंखां घटि लिखियो आहे, पर हुननि तमामु घणो लिखियो आहे, तमामु आला क़िस्म जी लिखियो आहे। या वेंदे इसाक अंसारी खे ॾिठो वञे जेका हुन खोजना कई आहे, जेका महिनत कई आहे, इन करे उन्हनि सभिनी जो मूंखां कद काठ मथां आहे। मां सभिनी इन्हनि खे रिस्पेक्ट कयां थो, इज़त ॾियां थो ऐं आऊं कॾहिं कॾहिं अलाह जो शुक्रगुज़ार रहंदो आहियां त आऊं उन दौर में जी रहियो आहियां जंहिंमें अहिड़ा क़ाबिल मुंहिंजा हम असर आहिनि। सो बहरहाल ॿी ॻाल्हि त हूअं त आऊं गुज़िरियल मुंहिंजे ख़्याल में 50 सालनि खां एजुकेशन सां वाबस्ता रहियो आहियां। जेको मुंहिंजो नंढे हूंदे खां इहो ख़्वाबु हो त आऊं टीचर थियां, पर जीअं त जेका जॉब खयों शिपिंग जो, उन में तेसीं को टीचर नथो थी सघे जेसीं हू जहाज़ जो चीफ इंजीनियर थिए ऐं उन खां पोइ 2-3 वाइजिस करे। सो मुंहिंजो जीअं चीफ इंजीनियर आऊं जीअं थियुसि ऐं उन खां पोइ 76 में, उन खां पोइ 3-4 साल वधीक मूं जहाज़ ते हलियुसि ऐं जीअं ई आऊं उनजे लाइक़ु थियुसि त हाणे आऊं टीचिंग में अची सघां थो त मूं टीचिंग लाइ अप्लाई कयो ऐं मलेशिया, ईरान ऐं टियों सऊदी अरब लाइ मूंखे जॉब मिलियो। 3 हंधनि ते उन्हनि नेवल अकेडमी खोलणु चाही थे, पर जीअं त आऊं मलेशिया जा 10 साल अॻु में जहाज़ हलाए चुको हुउसि ऐं मूंसां गॾु मुंहिंजी फैमिली बि हुई, ॿ धीअरूं ऐं ज़ाल। उन्हनि पोर्ट्स मां बार बार असांजो गुज़र थियो ऐं उन्हनि खे मलई ज़बान आई थे त मुंहिंजे लाइ बहितर हो त मलेशिया खे प्रिफर कयां ऐं आऊं मलेशिया में ई मूं नौकिरी कई। ऐं उनखां पोइ नाउ आई एम 66 years old, जॾहिं 60 सालनि ते, बल्कि मलेशिया में 55 ते रिटायरमेंट वरिती वञे थी, त उनखां पोइ आऊं एज़ अ विज़िटिंग प्रोफेसर मलेशिया, सिंगापुर, ब्रुनाई, मुख़्तलिफ़ मुल्कनि में आऊं नेवल अकेडमी में पढ़ाईंदो रहियो आहियां। ऐं उनखां अलावा किताब इलाही लिखण करे या सफ़रनामे करे मूंखे हींअर वेझड़ाई में सिंध यूनिवर्सिटी में सॾाईंदा रहनि था। उनखां अलावा बॉम्बे यूनिवर्सिटी में ऐं ओसाका जापान में उन्हनि सिंधी उर्दू लैंग्वेज डिपार्टमेंट जो प्रोग्राम में सिंधी ऐं उर्दू रखियो आहे, जंहिंजो हेड ऑफ डिपार्टमेंट सिंधी डिपार्टमेंट जो त हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर